बांधी साबिक MP ऐं सिहत जे वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेटूहो इलेक्शन मुहिम जे हवाले सां टाउन कमेटी बांधी पहुती, जिते टाउन चेयरमैन मरीना अब्दुल वाहिद जमाली, वाइस चेयरमैन एडवोकेट GM खासकेली, PP अगमाण रईस अब्दुल वाहिद जमाली, PP अगमाण मोहम्मद आज़म ब्रोही, 8 वार्डन जे काउंसलरनि, PP वर्करनि ऐं जियालनि पारां गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। जॾहिं त चेयरमैन मरीना अब्दुल वाहिद जमाली पारां डॉक्टर अज़रा फज़ल पेटूहो खे चादर ओढ़ाई वई। PP अगमाण अब्दुल वाहिद जमाली ऐं एडवोकेट GM खासकेली पारां ॿियनि आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक पाराया विया। इन मौक़े ते डॉक्टर अज़रा फज़ल पेटूहो अवाम सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी शहीदनि ऐं अवाम जी पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा जमहूरियत खे अहमियत ॾिनी आहे। हुन वधीक चयो त ईंदड़ इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी वरी अक्सरियत सां कामयाबी माणींदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदो, जॾहिं त ज़िले नवाबशाह सदर अली अकबर जमाली, सलीम रज़ा जलबाणी, ज़फ़र ज़रदारी ऐं ॿिया साणस गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची